दोस्तों असां मौजूदु आहियूं अॼु ज़िंदा पीर मंदरु पुराणे सखर वटि ऐं ॾाढी ख़ूबसूरत मौसम आहे। सावण जो वसकारो जारी आहे ऐं 0 पॉइंट पार्क जे भरिसां बीठा आहियूं जिते माण्हुनि जी जेको आहे अचवञु बि जारी आहे ऐं तव्हांजे साम्हूं ॾाढो ख़ूबसूरत मंज़रु नज़र पियो अचे ऐं हिन मंदर जी जेका इमारत ॾाढी दिलकश नज़ारो पेश करे रहियो आहे। साम्हूं बिल्कुलु मंदरु आहे ऐं झुड़ाली मौसम आहे। हीअ तारीख़ी मंदरु आहे, इलाही पुराणो आहे। इहे सम्झो त पाकिस्तान ठहण खां घणो अॻु जो हीउ मंदरु आहे जिते अॼु बि हिंदू बिरादरी जेको आहे आज़ादी सां पंहिंजो धर्मी पूॼा पाठ कंदा रहंदा आहिनि। इहे हुन जा मंदर आहिनि। असां उन बिल्कुलु वेझो ई बीठा आहियूं 0 पॉइंट पार्क वटि जितां ही रिकॉर्ड पिया कयूं ऐं हिन महिल बरसाति बि तव्हां ॾिसो पिया त वसे पई ऐं हीअ खिवण बि जेका आहे उहा चमकाहट बि ॾेई रही आहे ऐं हाणे बरसाति वरी तेज़ थी वई। हिंद सिंध जा दोस्त जेके आहिनि असांजा दोस्त जेके मंदर जो दीदार करणु चाहिनि था उहे पूरी दुनिया जा जेके आहिनि हिंदू दोस्त त ज़िंदा पीर जो हितां खां ॾिसी सघनि था पिया। ऐं ख़ूबसूरत नज़ारो ही बरसाति दौरान ऐं हिते हिन रोड ते अचवञु बि जारी आहे। ही सखर जो जेको आहे तारीख़ी मंदरु ऐं मथां ही झुड़ाली मौसम ऐं ही ॾाढो ख़ूबसूरत ऐं ही भरिसां जेको आहे ही आहे सिंधू दरिया पोयां तव्हांखे इहो नज़र अचे पियो ऐं ही तव्हां ॾिसी सघो था पोयां ही सॼो दरिया आहे ऐं ही हिन पासे बि चोटी आहे ऐं वरी चोटी जे पोयां बि सॼो दरिया आहे। तमामु बहितरीनु मौसम आहे ऐं बरसाति बि तेज़ी सां हले पई। मंदर शहर जा ऐं मंदर सां गॾु हाणे त अञा ख़ूबसूरत मंदर ठही विया आहिनि। ही ॿाड़ा बरसाति में भिॼी किरी रहिया आहिनि। बरसाति तेज़ थी वई आहे ऐं मंदर थोरो बरसाति जे करे थोरो धुंधला थी विया आहिनि। इहे ख़ूबसूरत मंदरु अवां सभिनी दोस्तनि ॾिठो ऐं दोस्तनि खां गुज़ारिश आहे जिन खे वीडियो सुठी लॻी हुजे सब्सक्राइब ज़रूरु कयो।